एतरा डी तू खामोश छो है? सारंग त हद पार करे छड़ी आहे। ठीक है चाचा साईं, हाणे सब कुछ मुखे ही करणो पवंदो। ये न त बाबा साईं ये सजी मिल्कियत विराए छॾे ऐं पोइ असां पिन था वठूं ॿियनि जे दरनि ते। कमाल खान धाड़ेल शेरू पियो ॻाल्हायां। मूं वटि एॾो फज़ूल टाइम कोन्हे त मां के ॾोहारी सां ॻाल्हायां। कमाल खान जेकरे पंहिंजी ऐं पंहिंजे पुट जी ज़िंदगी बचाइण चाहे थो, सब जो सब मिल्कियत सजावल जे नाले करे। शेरू, मौत जी धमकी उन खे ॾिबी आहे जंहिंखे ज़िंदगी सां प्यार हुजे ऐं मौत खां डपु। पंहिंजा कन खोले ॿुध, तो में का बि शर्म ऐं हया आहे न त मुंहिंजे साम्हूं अची ॾेखार। कमाल खान तो मुंहिंजे अंदर जे शैतान खे जगायो आहे। तुंहिंजो मौत मुंहिंजे हथां थींदो, छो त शेरू जे कॾहिं रंग में अचे त रंगे छॾे, पर जे करे ढंग में अचे त टंगे छॾे। हा हा ठीकु आहे जलाल, पंहिंजो सॻो भाई अहिड़ो थी वञे त पोइ गैरनि ते कहिड़ी मयार। अदा साईं, शेरूअ में एॾी जुरत ई न आहे जो तव्हां ते वार करे। इन खां अॻु मां शेरूअ खे ख़तम करे छॾींदुसि। अदा साईं, तव्हां अजय परेशान न थियो, सजावल खे मां सम्झाईंदुसि। हाणे सजावल खे सम्झाइण जी का बि ज़रूरत कान्हे, पाण ई ॾिसी रहंदोमांसि। अलाए 3 ॾींहंनि जी दवा आहे, तव्हां खाईंदव इंशाअल्लाह ताला तव्हां सही थी वेंदो। ठीक है डॉक्टर साहब, तव्हांजी महिरबानी। यार इनायत, अज लक्ष्मी खान जी तो जिंदगी बचाए मूं ते वॾो एहसान कयो आहे। वाह लक्ष्मी रे, इहो त मुंहिंजो फर्ज़ हो। बाक़ी रहियो आदल, हिनखे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जे हिन हिक हिक ज़ख़्म जो हिसाब हुनजे खून सां वठंदुसि। लखमीर खे मारे मूं ग़लति कयो आहे या सही, इहा मूंखे ख़बर नथी पवे। हाणे अलाह ई ख़ैर करे लखमीर ॾे। मूंखां ग़लती त थी आहे, पर मां बि मजबूर हुयुसि। मां पंहिंजी भेण जे पलांद में सभु कुझु विसारे छॾियो। मां कमाल खान ऐं जलाल खान खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? ॿियो त ठहियो, पर हू मुंहिंजी ज़ाल सीमा जो सॼियल भाउ आहे। रब पा ख़ैर करे। तूं एतिरो फ्री पवंदे मूं कॾहिं सोचियो बि न हुयो। सजावल खे मिल्कियत घुरिजे, रिश्ता न। सजावल खान, अदा वॾे जे करे ख़ामोश आहियां, न त तो जहिड़े जानवर खे कॾो को दफ़न करे छॾिया हा। जलाल तूं छा बि कर, कमाल खान मुंहिंजे हथ मरंदो। सजावल खान, इहा पंहिंजी गंदी ज़ुबान बंदि कर। ईअं न थिए हिन ज़ुबान खे हिक ई वार सां कटे छॾिया। हाणे त हलण ई कर। सजावल, फ़िलहाल त मां वञा थो। यादि रखिजे, जेकॾहिं अदा साईं खे कुझु बि थियो, ज़िंदा तूं बि न रहंदे। 30 लख मिलिया। अॼु राति उन जे घर में घिड़ी उन जी सां चोरी कई। इन चोरी करण खां पोइ असांखे ॿी चोरी करण जी का बि ज़रूरत न पवंदी। शमू एतिरो किरियल नाहे जो कंहिं शहीद जे घर चोरी करे ऐं कंहिं यतीम जो हक़ खाए। तूं 1000 चोरी चवंदे
1000 चोरियूं कंदासीं, पर इहा चोरी तोखे मां हरगिज़ करण न ॾींदुसि। पर तूं त छा, दुनिया जो को बि वॾे में वॾो चोर हुजे, जे इन घर ते अखि खणी ॾिसंदो त मां हुनजी अखि कढी छॾींदुसि। अड़े चरिया, हू हुन शहीद जो घर आहे जंहिं हिन मुल्क ख़ातिर पंहिंजे रत जो फुड़ो फुड़ो वहाए छॾियो ऐं धरतीअ ते आच अचण न ॾिनई। अड़े असांजी इंसानियत मरी चुकी आहे। इहा लालच छॾ, असां अॻे ई वॾा गुनहगार आहियूं। अलाह खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? अड़े उन मासूमनि जी आह सतें आसमान ते वेंदई ऐं उन दाह जे पड़लाउ में असां राज़ा राज़ा थी वेंदासीं। ठीक आहे, तू भली ॾाल, पर मां अॼु राति इहा चोरी ज़रूर कंदुसि। बस आचर बस, इहा चोरी तोखे मां कॾहिं बि करण न ॾींदुसि। मां हींअर जो हींअर पुलिस ॾे थो वञा। इहो बि रब पाक जो शुक्र आहे त लखमीर खे कुझु बि न थियो, न त कमाल खान अलाए छा करे हा। सीमा, मां पंहिंजी भेण जो पलांद लखमीर खे मारे पूरो करण थो चाहियां, पर मूं इहो विसारे छॾियो त लखमीर कमाल खान जो पुटु आहे। उन जा एहसान असांजे मथां तमामु घणा। हाणे मां सोचां थो त मां कमाल खान जे अॻियां कहिड़ी नज़र सां वञा। आदिल, तू घणो परेशान न थी, रब साईं ख़ैर कंदो। दादा साईं, आचर ऐं शमो जो लाश वञा आहिनि पुलिस खे। जलाल, बुरे जो अंजाम हमेशा बुरो थींदो आहे ऐं तूं सिजावल खे बि सम्झाए त लालच जे रस्ते खे छॾे, न त हुन जो अंजाम बि बुरो थींदो। जी अदा साईं, मां पूरी कोशिश कंदुसि सजावल खे सम्झाइण जी त हू सिधे रस्ते ते अचे। लखमीर जा पी, अॼु जो इंसान सिर्फ़ पंहिंजे मुफ़ाद जे लाइ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो ऐं हर इंसान रुगो पंहिंजी लालच जे पोयां आहे। जलाल, हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां त जेको माण्हू सिरात मुस्तक़ीम जे रस्ते खे छॾे ऐं शैतान गाफ़िल जे रस्ते ते हलंदो, उहो हिन दुनिया में बि ख़राबु थींदो ऐं अॻली दुनिया में बि ख़राबु थींदो। जी अदा साईं, तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ। हाँ सजावल, हुकुम कर। मूंखे अॼु जो अॼु इंस्पेक्टर आमिर जो लाश खपे। तूं बेफिक्र थी, इहो इंस्पेक्टर आमिर इहो ज़रूर मरंदो मुंहिंजे हथां। छो त चहिरो जे करे रंग में अचे त रंगे छॾे, पर जे करे ठंग में अचे त टंगे छॾे। चहिरो, मूंखे तो ते यकीन आहे। अचो। अस्सलाम वालेकुम जलाल खान। सारंगा, तुंहिंजी एतिरी जुरत, पैसा बि हाला रजा ऐं माराई बि हाला रखे थो। मूंखे माफ़ कर, मूंखे यार वॾी ग़लती थी आहे। सारंग, दिलि त चवे थी तोखे इते जो इते मारे छॾियां, पर तूं मुंहिंजे ॻोठ जो आहीं, मां नथो करे सघां ईअं। अड़े असां त पंहिंजी ज़मीनूं तव्हांजे नाले करे छॾियूंसीं, इन लाइ त तव्हां कंहिंजा मोहताज न थियो, पर तव्हां पतो त हिक ॿिए सां ठगियूं ऐं फराड कंदा। इहो किथां जी शराफ़त आहे? इहे ठगियूं, इहे फराड कमाल खान जे ॻोठ में न थिया आहिनि
न वरी थींदा ई। सुठो थी तो मूं जड़े लालची माण्हू खे मारे छॾ यार। मां हालार सां दोस्ती में दगाई कई। तू यकीन कर मूंखे एहसास थियो आहे, पर यार मां हुन जे साम्हूं कीअं वञा जलाल खान, कीअं वञा? ऐं मुंहिंजे ग़लतियुनि जे करे आदिल बि मूंखां नाराज़ आहे यार। ॿई मुंहिंजा भाइरनि जहिड़ा दोस्त अॼु यार मूंखां अलॻि आहिनि। चई वठ चेक वञी हालार खे ॾेई आ। आईंदा मुंहिंजे ॻोठ वारनि सां कॾहिं बि ठगी ऐं फ्रॉड न कजांइ। वठ। हेलो जी केरु? मां आदिल जी घर वारी सीमा पई ॻाल्हायां। जी सीमा कर ख़बर आहे, ख़ैर में कॉल कई अथई? वॾेरी साहिबा मां चवां त कीअं चवां, मुंहिंजी आदिल खां हिकिड़ी ग़लती थी आहे। उनजी माफ़ी मां थी तव्हां खां वठां। ग़लती? कहिड़ी ग़लती थी आहे अदा आदिल खां? आदिल ग़लत फहमी में अची लखमीर ते वार कयो आहे। पर छाजे करे? केड़ो ॾोह कयो मुंहिंजे लक्ष्मी आदिल जो? न वॾेरी साहिबा, लक्ष्मीर खे आदिल ई डंडा आया हुया। दरअसल आदिल खे कंहिं ॿिए ॾसियो त लक्ष्मीर शाहीन जो कातिल आहे। पर मुंहिंजो लक्ष्मीर शाहीन खे छो मारींदो? लक्ष्मीर त शाहीन सां बेहद प्यार कंदो हो। बने थिया आहिनि त आदिल पाण ई परेशान आहे त मां कमाल खान ॾे कीअं वञा? उनखां कहिड़ो मुंहुं खणी उनखां पंहिंजे गुनाह जी माफ़ी वठां? तव्हांजा असां ग़रीबनि मथां वॾा एहसान आहिनि ऐं असां पंहिंजी जज़्बात ख़ातिर इहो छो विसारे छॾींदा आहियूं त जेको असांजे मथां चङाई करे ऐं असां पंहिंजी कूड़ी शान ऐं अना ख़ातिर उन्हनि ते ई वार कंदा आहियूं। इहो बि रब पाक जो शुक्र आहे त लक्ष्मीर खे कुझु बि न थियो। ठीकु आहे, मां पाणे कमाल खान खे सम्झाईंदसि। तूं आदिल खे चओ त घणो परेशान न थी। भगन ही हथियार वठ ऐं तोखे 10 लख बि ॾींदुसि। अॼु ई अॼु सनम ऐं अकबर खे मौत ॾे। पोतार सिर्फ़ मूंखे पैसा खपनि, पर सनम त तुंहिंजी भाइटी आहे। नाहे उहा मुंहिंजी भाइटी, ऐं उहा कारी आहे ऐं कारी ऐं कारे खे ज़िंदा रहण जो हक़ नाहे। ऐं तूं हाणे शहर वञ, उन्हनि ॿिन्ही जा मूंखे लाश खपनि। ठीकु आहे पोतार, अॼु मां शहर वञा थो, उन्हनि खे ख़तमु करे पोइ वापसि। हेलो जी केर? दाड़ेल शेरू तो ॻाल्हायां। एतिरो जल्द तो विसारे छॾियो? मूंखे ॾुआरनि ऐं ज़ालमनि खे यादि करण जो को बि शौक़ु न। हिकु ॻाल्हि यादि रखी छॾे, सुभाणे जो सिज तूं न ॾिसंदे, मरंदे तूं सुभाणे, मरंदे। ज़िंदगी ऐं मौत अल्लाह पाक जे हथ में आहे। तो जड़े शैतान जे हथ में न। इन खां अॻु जल्द तव्हां हवालात में हूंदा। शेरू जेकॾहिं रंग में अचे त रंगे छॾे, पर जेकॾहिं ढंग में अचे त ढंगे छॾे। यार आलार, मां तुंहिंजो ॾोही आहियां यार। मूंखे
माफ़ कर। सारंग तो मूंखे ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे यार, पर ख़ैर चङो थियो जो वक़्त ते तूं पहुची वहीं। ऐं असां ॿई दोस्त वरी साॻाई थी वियासीं। अरे पैसो दौलत मूंखे कुझु बि न खपे, मूंखे खपनि त सिर्फ़ु मुंहिंजा दोस्त जिन सां मूं बचपन गुज़ारियो, जिन मूंसां सॼी ज़िंदगी हिनमहिल ताईं गुज़ारियो, मूंखे उहे दोस्त खपनि। सुठो थियो जो अॼु तूं अची वियो आहीं ऐं असां टई दोस्त गॾिजी वरी हिन नए समाज में नई हिन पंहिंजी ज़िंदगी जी वरी ॿीहर शुरूआत कंदासीं। सारंग तूं जीअं चवंदे न मां उहो ई करण लाइ तयारु आहियां, पर कॾहिं ज़िंदगी में मूंसां वरी जुदा न थी जाए यार, जुदा न थी जाए यार। मूंखे ही धन दौलत ज़मीन नथी घुरिजे यार, मूंखे घुरिजनि था मुंहिंजा पिरी प्यारा दोस्त। पर सारंग हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ यार, तूं मुंहिंजे बचपन जो दोस्त आहीं, वरी ॿीहर मूंसां ज़िंदगी में कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजांइ यार, कूड़ न ॻाल्हाइजांइ यार। आला इंसान जॾहिं लालच में ईंदो आहे त सभु रिश्ता विसारे वेंदो आहे यार। आला यार मूंखे माफ़ कर, मां तोखे सम्झी न सघियुसि। अरे 3 लखनि जे करे मां तोखे माराइण पियो चाहियां। अला अॼु खां पोइ मां वरी कॾहिं बि ज़िंदगीअ में कूड़ न ॻाल्हाईंदुसि। मां हमेशा सिरातल मुस्तक़ीम जे रस्ते ते हलंदुसि। शाबाश आहे जलाल खान खे यार, जंहिं ही चेक ॾेई मूंखे हिन सिधी राह ते आंदो आहे। अचे ही वठि चेक। सारंग यार ही चेक मुझे कहिड़े कम जो, मूंखे चेक जी ज़रूरत कोन्हे यार। मूंखे खपनि त सिर्फ़ु तो जहिड़ा दोस्त। तोखे शाबाश आहे ऐं जलाल खान खे बि शाबाश आहे जंहिं तोखे हिन रहे रस्ते ते आंदो यार। मां जलाल खान जो बि एहसान नंद आहियां जंहिं तोखे मूंॾां मोकिले ऐं असांजी दोस्ती जो फ़र्ज़ु निभाइण लाइ तोखे मोकिलियो आहे। सुठो थियो जो वक़्त ते तुंहिंजूं अखियूं खुली वयूं। ऐं हे चेक यार मां लख कुर्बान करे छॾिया यार तो जहिड़नि दोस्तनि सां। तूं चेरूअ खे जेल मोकिले ऐं ज़िंदा रहंदे। तूं शायदि इहो न पियो ॼाणे त चेरू जेकॾहिं रंग में अचे त रंगे छॾे, जेकॾहिं ढंग में अचे त टंगे छॾे। आदिल जी गुनाहनि जी असांखे माफ़ कर अदा। भेण सीमा तूं मुंहिंजी भेण आई ऐं भेण खे माफ़ी वठण जो न आहे। हाणे दुनिया जी का बि ताक़त तोखे नथी बचाए सघे। अड़े तुंहिंजे ॾोह जी सज़ा मूं अॼु हिकु बेगुनाह खे ॾिनी आहे।